शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। मां आत्मा निराकार बाप की याद थी करा। हाणे मां आत्मा बाबा जा वाक्य थी ॿुधां जेका बाबा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधाया अथई। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे आत्माउनि जा दुख दूर करण आयो आहे। चईंदा आहियूं न, जॾहिं दुख थी अति दुख थी वेंदो आहे तॾहिं भॻवानु मथां खां हेठि लहींदो आहे। त हाणे परमात्मा स्वयं हिन धरती ते आया आहिनि। चवनि था हाणे तव्हांजे दुखनि जो अंत आहे, अर्थात हाणे दुख जी दुनिया ख़तम थी की थी। सुख जी दुनिया आई की आई। सुख ख़ुशियुनि जी दुनिया स्थापन करण जे लाइ सुखनि जो सागर, ख़ुशियुनि जो सागर, शांति जो सागर बाप हिन सृष्टि ते ब्रह्मा जे तन में आयो आहे। चईंदा आहिनि भगीरथ गंगा लाई। हाणे मथां कोई गंगा त ईंदी न, पाणी मथां त कोई ईंदो न कंहिं मनुष्य आत्मा जे अंदरि, शरीर में कंहिंजे अंदरि पाणी अची सघंदो आहे मथां? बाबा चवनि था मथां कोई पाणी न ईंदो आहे, कोई भगीरथ गंगा खे न लाई मथां। असल में ये परमात्मा जेको ज्ञान जो सागर आहे न, बाबा वटि अथाह ज्ञान अथसि। अथाह सुखनि जो सागर आहे, शांति जो सागर आहे, ख़ुशियुनि जो सागर आहे। असां आत्माउनि जो पीउ परमात्मा। त उहो ज्ञान जो सागर मथां हेठि ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। उन जे बदिले माण्हू चई छॾियो अथनि कि पाणी मथां, गंगा मथां ईंदी आहे। पोइ गंगा खे पतित पावन चईंदा आहिनि। असल में पतित पावन निराकार परमात्मा परम धाम खां जॾहिं हेठि लहींदो आहे ब्रह्मा जे शरीर में, तो असां आत्माउनि खे एतिरो ज्ञान ॾींदो आहे, एतिरी सम्झ ॾींदो आहे कि आत्मायूं पतित खां पावन ठही वेंदियूं। असल में हिन ज्ञान जे सागर सां जॾहिं आत्मा सनानु कंदी आहे रोज़, अर्थात रोज़ आत्मा ज्ञान ॿुधे, हुनखे धारण करे जीवन में हले त आत्माउनि पावन थी वेंदियूं आहिनि, शुद्ध थी वेंदियूं आहिनि, निर्विकारी थी वेंदियूं आहिनि, सुखी थी वेंदियूं आहिनि, शांत, ख़ुशी, उन्हनि जे जीवन में ख़ुशी अची वेंदी आहे आत्माउनि जे जीवन में। त ॻाल्हि इहा आहे, हिन जे बदिले माण्हू स्थूल रीति में पाणी मथां खां हेठि ईंदो, हुन जटाउनि में गंगा खे पकड़ियईं शंकर, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं कथाई वेई ठाती अथनि। परंतु सहज ॻाल्हि कहिड़ी आहे, ज्ञान जो सागर ब्रह्मा जे तन में अची करे असांखे अहिड़ो ज्ञान ॿुधाईंदो आहे, अर्थात एतिरी सम्झ ॾींदो आहे कि माण्हू बुराई ऐं विकारनि खे छॾे छॾंदा आहिनि। उन्हनि जा आसुरी स्वभाव संस्कार ख़तम थी वेंदा आहिनि। छो कि दुनिया में ज्ञान ॾियण वारा त ॾाढा आहिनि, लेकिन हिते परमात्मा सिर्फ़ु असांखे ज्ञान नथो ॾे, असांखे राजयोग जी शिक्षा बि थो ॾे। अर्थात असांखे सिखाए थो कि स्वयं खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु प्रकृति जे विच में वेठी आहियां, ऐं मुंहिंजो बाप परमात्मा निराकार, भॻवान खे निराकार रूप में यादि करण सां मुंहिंजी आत्मा में शक्ति बि थी भरे। उन शक्ति सां जेको बाबा ज्ञान ॾे थो उहो मां धारण करण जे लाइक़ थी ठहूं। आत्मा में शक्ति बि त हुजे न, भई असां आत्माउनि खे सुठो सम्झायूं। अॼु माण्हू हिक ॿिए खे एॾो सुठो सम्झाइनि था, ॿारनि खे या वॾा बि हिक ॿिए खे सम्झाईंदा रहंदा आहिनि, लेकिन असांखे इहो बि सम्झणो खपे कि साम्हूं वारी आत्मा में शक्ति आहे एतिरी ऊची सम्झाइण में। ॿारनि खे माण्हू कहिड़ी वॾी वॾी ॻाल्हियूं सिखाए थो। हाणे असां ई इहे ॻाल्हियूं हाणे सिखिया आहियूं, अञा ताईं असांजी चलन ठीकु न थी आहे। असां नंढनि ॿारनि खे एॾी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं सेखारियूं था, सम्झायूं था। हुनजी आत्मा में एतिरी सम्झ त हुजे। भला आत्मा त नंढी वॾी न थींदी आहे, लेकिन उहा सम्झ धारण करण लाइ उनजो शरीर बि त वॾो हुजे न, शरीर सां बि त कमु वठंदी आहे न। सम्झो आत्मा खे सम्झ बि अचेसि थी, लेकिन उनजो शरीर एॾो वॾो आहे न कि उहो कमु करे सघे।
त बाबा चए थो इन करे असांखे कॾहिं बि कंहिंखे सम्झानी ॾियो था त स्वयं खे आत्मा सम्झी उनखे निराकार, साम्हूं वारे खे बि आत्मा ॾिसो कि ये फलानी आत्मा आहे ऐं इहो मुंहिंजो भाउ आहे, परमात्मा जो ॿार आहे, मुंहिंजो भाउ आहे। मां हिन आत्मा खे परमात्मा जी यादि में रही करे सम्झानी थी ॾियां ताकी हिनजी आत्मा में ये सम्झ वेहे, ये सम्झी सघे हिन ॻाल्हि खे ऐं हिनखे परमात्मा एतिरी शक्ति ॾे कि इहो सुठो कमु करे। त इन करे बाबा चए थो दुनिया में ज्ञान ॾियण वारा त ॾाढा आहिनि, लेकिन ज्ञान सां गॾु जेकी आत्मा में शक्ति भरण जो कमु आहे, जंहिंसां उहो सुठी ॻाल्हियूं जीवन में धारण करे हली सघे कर्मनि में लाइ, उहो शक्ति मां ॾींदो। उहो दुनिया में कोई बि न ॾेई सघंदो आहे, चाहे कोई भी धर्म स्थापक आहिनि, चाहे कोई भी गुरु संत सन्यासी आहिनि, कोई भी दुनिया में जंहिंखे तव्हां भॻवानु सम्झी करे पूॼो था, कोई भी तव्हांखे ये शक्ति न ॾेई सघंदो आहे। तव्हांजी आत्मा में कोई शक्ति भरे न सघंदो आहे। उहो भरण जो कमु सिर्फ़ु हिकु आत्माउनि जे पीउ जो ई आहे। आत्माउनि जो पीउ ई आत्माउनि खे स्वच्छ पावन ठाहे सघंदो आहे। परमात्मा आत्माउनि जो पीउ ई आत्माउनि खे गुलगुल ठाहे सघंदो आहे। आत्माउनि जो पीउ परमात्मा ई आत्मा खे आत्मा जे जन्म जन्मांतर जे पाप धोई सघंदो आहे। चाहे कोई भी भले तव्हां कोई भी गुरु भी अगरि तव्हांजी मदद करे थो, कोई कहिड़ी पूजा सां बि तव्हांजो कुझु दुख दूर थिए थो, उहो बि तव्हांजो परमात्मा ई थो करे। असां त पंहिंजे गुरु संत सन्यासियुनि खे या वॾनि खे पूजूं था भॻवानु सम्झी करे, लेकिन उन्हनि खे बि शक्ति परमात्मा ॾिनई जंहिंसां तव्हांजा दुख दूर थिया। त बाबा हाणे असांखे आयो आहे, चए थो छो न असां तव्हांखे जॾहिं मां घर वेठे ख़ुदि जो स्वयं परिचय तव्हांखे ॾियां थो, त छो न तव्हां मूंसां डायरेक्ट पंहिंजो कनेक्शन था जोड़ो। चलो भक्ति मार्ग में त असांखे सम्झ न हुई भॻवानु केरु आहे, गृहस्थी में फसियल हुयासीं। हाणे त बाबा असांखे चए थो घर गृहस्थ में रही करे तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे दुखनि खे दूर करे सघंदा आहियो। त जॾहिं परमात्मा ऑफर थो करे त असांखे मञिणो खपे न। हर 5000 साल में हिकु बार बाप अची करे असां सभिनि आत्माउनि जो दुख लिबरेट करण लाइ असांखे ईअं ई ज्ञान ऐं योग जी शिक्षाएं ॾींदो आहे। हाणे भगीरथ कोई अहिड़ो इंसान न हुयो जंहिं पर मथां कोई गंगा खे लाई जंहिंसां आत्माऊं पावन थियूं। असल में परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे हिन ज्ञान ऐं योग जी शिक्षाउनि सां आत्माउनि खे पावन ऐं शक्तिशाली थो ठाहे। परमात्मा हाणे आयो आहे, मनुष्य त अञा ताईं भॻवान खे सॾु था करनि, असां त परमात्मा सां मिलन था मनायूं। परमात्मा खां राजयोग जी शिक्षा था ग्रहण करूं। गीता में भी राजयोग जो वर्णन आहे। योग 2 तरीक़े जा थींदा आहिनि, हिकु त शारीरिक योग जंहिंखे असां हठ योग चईंदा आहियूं, ॿियो योग थींदो आहे राजयोग जंहिंसां आत्मा तंदुरुस्त थींदी आहे। ये हाणे असांखे बाबा कहिड़ो योग थो सेखारे जंहिंसां आत्मा जी तंदुरुस्ती थी थिए, आत्मा में शक्तियूं गुण ज्ञान अचे, आत्मा सम्झे, आत्मा एतिरी शक्तिशाली थी वेंदी आहे न राजयोग जी शिक्षा सां। राजयोग कीअं कबो आहे भई, हठ योग त कई प्रकार जा हूंदा आहिनि न, अलॻि अलॻि आसन हूंदा आहिनि, कोई अखियूं बंदि करे ओम जो जाप कंदो आहे, कोई कीअं कंदो आहे, कोई कीअं कंदो आहे, अनेक प्रकार जा योग माण्हू सेखारींदा आहिनि। लेकिन उन्हनि सां शरीर जी बीमारियूं, शरीर तंदुरुस्त थी वेंदो आहे। लेकिन शरीर खे हलाइण वारी जेकी अंदरि आत्मा आहे, उनखे शक्तिशाली ठाहिण लाइ कहिड़ो योग करो? उनखे शक्तिशाली असांखे ठाहिणो आहे त स्वयं खे आत्मा सम्झी उन निराकार परमात्मा खे यादि करिणो आहे, उन्हनि सां पंहिंजो कनेक्शन जोड़णो आहे। त ॾिसो, जंहिंमें सम्झो बाल्टी में ज़्यादा पाणी आहे, हिकु ॿी बाल्टी में पाणी आहे न, त पाइप सां कनेक्ट करे पाण हिकु बाल्टी खां ॿिए बाल्टी में पाणी ट्रांसफर करे सघंदा आहियूं न। भई उनमें खणी नथा सघूं त कोई न कंहिं ज़रिए ॿी बाल्टी में पाणी असां ट्रांसफर कंदासीं। ईअं ई परमात्मा में सर्व शक्तियूं आहिनि, सर्व गुण, सर्व ज्ञान आहिनि, लेकिन मुंहिंजे आत्मा में न आहे। त हाणे मूंखे कीअं पंहिंजे पाण खे परमात्मा सां जोड़णो आहे? स्मृति सां।
इन सम्झ सां कि मां आत्मा आहियां, उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा निराकार आहे। जॾहिं मां निराकार रूप खे स्वयं खे सम्झी करे उन निराकार खे यादि कंदमि त उन मां मूं में शक्तियूं ईंदी वेंदियूं, उन मां मूं में गुण ज्ञान ईंदो वेंदो। त इन सां छा थींदो, मुंहिंजी आत्मा में शक्तियूं ईंदियूं, मुंहिंजी आत्मा तंदुरुस्त थी वेंदी, मुंहिंजी आत्मा जो जन्म जन्मांतर जा पाप धुलिजी वेंदा, मां बि परमात्मा मां फिर शक्तिशाली थी वेंदमि। मुंहिंजी आत्मा में बि ज्ञान गुण शक्तियूं अची वेंदियूं, जंहिंसां मां पंहिंजो जीवन सुख शांति सां जी सघंदमि। बाबा चए थो इहे जेको मां राजयोग जो शिक्षा थो ॾियां, इन सां आत्मा एॾी तंदुरुस्त थी वेंदी आहे कि उनखे 2500 वर्ष अॻियां जेका 2 युग ईंदा, सत्युग त्रेता, सत्युग हूंदो 1250 वर्ष जो, त्रेता हूंदो 1250 वर्ष जो। 2 युगनि ताईं आत्मा एतिरी तंदुरुस्त रहंदी आहे कि आत्मा जो शरीर बि कॾहिं रोगी बीमारी न थींदो आहे ऐं हुनजे जीवन में कोई दुख अशांति अपवित्रता न ईंदी आहे। द्वापर युग खां आत्मा कमज़ोर थींदी वेंदी आहे, त आत्मा जीअं ई थोरी कमज़ोर थींदी वेंदी आहे त आत्मा विकारनि जे वश थी वेंदी आहे। आत्मा खे धीरे धीरे इहे विकार बुराइयां पंहिंजे वश में करे छॾींदा आहिनि। हिन समय सभी आत्मायूं कंहिंजे वश में आहिनि, विकारनि जी, जेके असां रावण चईंदा आहियूं। विकार, बुराइयूं, भ्रष्टाचार, दुख, असां सुखी रहण था चाहियूं लेकिन घड़ी घड़ी दुख जी ॻाल्हियूं यादि थी अचनि। एॾो सारो जेको आत्माउनि ते बोझ आहे, आत्मा हिकु ॾेखारींदे न गधे मुआफ़िक थी वई आहे। गधे जे मथां बोझ रखंदा आहियूं न भई सामान, त ईअं ई आत्मा बि हाणे गधे मुआफ़िक थी वई आहे। त बाबा हाणे असां आत्माउनि खे राजयोग जी शिक्षा ॾेई करे आत्माउनि खे तंदुरुस्त ठाहिण आयो आहे। जेतिरो जेतिरो स्वयं खे आत्मा सम्झंदव, परमात्मा खे यादि कंदव, कर्म कंदे हुए बि, ईअं न कि सिर्फ़ु थोरो समय असां जीअं शारीरिक योग त वेही करे करिणो पवंदो आहे न, अगरि उथी वियासीं त पोइ न करे सघंदासीं, कोई बीठल योग बि हूंदो आहे। लेकिन इहो राजयोग त असां हलंदे फिरदे, काॾे बाज़ार में बि वञो था त बि तव्हां परमात्मा खे यादि कंदा वेंदव, त जीअं त तव्हां राजयोग जी अभ्यास था करो। किथे बि तव्हां वियो था, थोरो समय किथे रुकणो थो पए, छा करूं, फालतू ॻाल्हियूं मन में अचनि थियूं, तंहिंखां सुठो त परमात्मा खे यादि करो न निराकार रूप में, या हुनजी ॻाल्हियुनि खे यादि करो, या हुन सां कहिड़े न कहिड़े संबंध जे रूप में हुनखे यादि करे हुन सां ॻाल्हियूं करो। आत्मा ऐं परमात्मा या त पंहिंजो पीउ सम्झो, या दोस्त सम्झो, या साधन सम्झी करे, या पंहिंजो टीचर या सतगुरु सम्झी करे, कीअं बि करे, या हुन जा गीत ॿुधो, या हुनजी महिमा ॻायो, कीअं बि करे तव्हां जेतिरो मां निराकार आत्मा परमात्मा जे संग में रहंदी आहियां, ओतिरो मां सॼो ॾींहुं छा थी करां, राजयोग जी अभ्यास थी करां। इन सां सॼो ॾींहुं जॾहिं मां आत्मा परमात्मा सां कनेक्ट रहींदमि त जीअं मुंहिंजी आत्मा जल्दी तंदुरुस्त थी वेंदी। भई कोई चीज़ असां रेगुलर शरीर खे ॾियूं, हुनजी देखभाल करूं त आत्मा जल्दी तंदुरुस्त थी वेंदा न। बीमारी जे समय अगरि शरीर खे ज़्यादा ध्यानु ॾियो त पोइ आत्मा जी शरीर जी जल्दी रिकवरी थी वेंदी आहे। इन करे बाबा चए थो हाणे तव्हांजी आत्माउनि जी ॾाढी सीरियस स्टेज आहे, जे लास्ट ऑक्सीजन ते हूंदा आहिनि न, सीरियस स्टेज ते ऑक्सीजन न मिले त बसि वियो। हाणे हीअं ई आत्माउनि बि हाणे अगरि परमात्मा सां कनेक्ट न थींदियूं, घड़ी घड़ी निराकार खे यादि न कंदियूं, त जीअं त उन्हनि जो जीवन हाणे ख़तमु। त माण्हू ॾिसो अॼुकल्ह केॾो दुख परेशानी थी वई आहे, माण्हुनि जो जीवन कीअं थी वियो आहे, जिए त थियो लेकिन बाबा चए थो हिन समय जीअण ईअं ई आहे जीअं त जिंदो मुर्दो आहे। मुर्दे खे छा थींदो आहे, न ख़ुशी न सुख, कहिड़ी बि ॻाल्हि खे हुनखे असरु न थींदो आहे न, ईअं ई पियो हूंदो। दुनिया में माण्हू बि त अॼु जीअनि त था लेकिन मुर्दे वांगुरु, कोई ख़ुशी न आहे, कोई कुझु कम, दुनिया में कोई मज़ो ई न आहे। त हाणे बाबा चए थो अहिड़ी आत्माउनि खे मां हाणे इहा ऑक्सीजन ॾियणु आयो आहियां। हाणे एतिरी अहिड़ी आत्माउनि खे मां ट्रीटमेंट ॾियणु आयो आहियां। ऑक्सीजन चओ, ट्रीटमेंट चओ, दवाई चओ, इंजेक्शन चओ,
ऐं बाबा एतिरो सहज रीति ॾे थो, सिर्फ़ स्वयं खे पहचानो, परमात्मा जे असली नाम रूप खे पहचानो। कि जे भगवान खे असां एॾो यादि था करूं, उन्हनि जा एॾा मालायूं था जपूं, एॾा पाठ था करूं, एॾी मूर्ति पूजा था करूं, सभिनि पंहिंजे घरनि में ॿाहिरि टिकाणा मंदिर केॾियूं मूर्तियूं था पूजो था, केॾी प्रकार जा व्रत जप तीर्थ था करो। आख़िर ये भगवान आहे केरु, असांखे हिन सां प्राप्ति कॾहिं थींदी, असां कॾहिं पंहिंजे दुखनि सां दूरि थींदासीं, कॾहिं उहो ईंदो? छो जी दुख जो समय त हाणे इहे ई आहे न। त हाणे ई परमात्मा असांखे सहज तरीक़ो थो ॿुधाए। छो जी बाबा चए थो मूंखे पतो आहे तव्हां भक्ति मार्ग में मूंसां प्राप्ति करण लाइ ॾाढी महिनत कई अथव, लेकिन प्राप्ति तव्हांखे जरा बि न थी अथव। छो जी भक्ति मार्ग में असां विधि पूर्वक नथा करूं न, भगवान जी पहचान आहे, असां हुनजा पाठ था करूं, हुनजी पूजायूं था करूं, हुन लाइ व्रत था रखूं, त फ़ाइदो न आहे। जे इंसान खे, जे मनुष्य खे असां ॼाणंदा ई न आहियूं, उनजो सत्संग था करूं, उनजे लाइ पूजायूं था करूं, व्रत था करूं, हाणे उहो इंसान केरु असांखे पतो ई न आहे, बसि करूं था, उहो बि करनि था न, असां बि करूं था। त हिन करे बाबा चए थो मूंखे पतो आहे तव्हां ॾाढो थकी विया आहियो, भक्ति बि थकाईंदी आहे न, एॾा माण्हू व्रत जप तप तीर्थ कंदा आहिनि, थकजा त आहिनि, हिकु त आत्मा में वैसे ई शक्ति न आहे, ॿियो शरीर खे असां बुख में था रखूं, एॾो बुख में रही करे जेसिताईं भक्ति न करूं, पाठ न करूं, माला ई न जपूं, तेसिताईं रोटी नथा खायूं। त हाणे बाबा चए थो इहे तकलीफ़ ख़ुदि खे न ॾियो। हाणे मां सहज तरीक़ो तव्हांखे ॿुधायां थो, जेतिरो इहो सहज तरीक़ो पंहिंजे जीवन में अपनाईंदव, ओतिरो तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा, तव्हांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। कहिड़ो आहे सहज तरीक़ो? स्वयं खे पहचानो कि आख़िर दुख कंहिंखे थो थिए, मां आहियां केरु? जॾहिं असां चऊं था मुंहिंजे शरीर खे सूरु थो थिए, मुंहिंजे हथ खे सूरु आहे, मुंहिंजे हिन पेर में सूरु आहे, अॼु त मां हिन शरीर सां कर्म कराईंदी, हाणे मुंहिंजो शरीर थकिजी पियो आहे। जॾहिं असां चऊं था मुंहिंजो शरीर थकिजी वियो आहे, त इहे मुंहिंजो चइण वारी केरु आहे? इहो शरीर कंहिंजो आहे? ॿियो त कोई असांजो आहे न, इहो त शरीर त आख़िर इहो केरु थी चए मुंहिंजो शरीर? आत्मा थी चए। त दुख परेशानी थकान जी महसूस था, सुठे बुरे महसूस था, इहे सभु कंहिंखे थो थिए? आत्मा खे थो थिए। त पहिरियों त इहो पहचानियो ख़ुदि खे कि आख़िर दुख कंहिंखे थो थिए, शरीर खे थो थिए या आत्मा खे थो थिए? आत्मा खे महसूस था थी न कि हुनजे शरीर खे सूरु थो थिए, तॾहिं त चए थी मुंहिंजे शरीर खे सूरु थो थिए। न त शरीर खे सूरु थिए, आत्मा शरीर थोरी ॻाल्हाए सघंदो आहे। शरीर त असांजे साम्हूं जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त डेड बॉडी पई हूंदी आहे, त उहो न ॻाल्हाईंदो आहे कि मूंखे मां हाणे सांस नथो वठी सघां, मुंहिंजे अंदरि आत्मा न आहे, मां छा करां, ईअं चईंदी आहे छा डेड बॉडी? आत्मा जेसिताईं हूंदी तॾहिं त चईंदी न कि हाणे बसि मुंहिंजे शरीर में मां हाणे सांस नथी वठी सघां, हाणे मां निकिरां थी। त आत्मा खे दुख, पहिरियों त इहे पहचानो कि आत्मा खे दुख आहिनि, आत्मा जे दुख दूरि केरु करे सघंदो आहे? कोई शरीरदारी थोरी करे सघंदो आहे। डॉक्टर, तव्हांजो माउ पीउ भाउ भेण, कोई बि तव्हांजी आत्मा जो दुख दूरि न करे सघंदो आहे सिवाय आत्मा जे बाप खे। हाणे आत्मा ख़ुदि ई निराकार नज़र नथी अचे, त आत्मा जो बाप बि केरु हूंदो? ज़रूरु अहिड़ो ई हूंदो जो नज़र न अचे लेकिन आहे। त जेकी चीज़ नज़र नथी अचे लेकिन आहे, लेकिन असां उनखे अलॻि अलॻि मूर्तियुनि, अलॻि अलॻि शास्त्रनि, ग्रंथनि, मालायूं, अलाए कहिड़े कहिड़े रीति यादि था करो, त छा इहो सही आहे? जॾहिं असां आत्मा आहियूं निराकार, तो परमात्मा खे बि असां निराकार रूप में यादि करूं न। त बाबा चए थो हिन रीति हाणे स्वयं खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा, तव्हांजी आत्मा में शक्ति भरिजंदी। इहा थींदी आहे असली यादि, इहा थींदी आहे असली परमात्मा खे यादि करे प्राप्ति करणु। हाणे जो समय आहे महिनत न करणी आहे,
हाणे बाबा असांखे महिनत सां मुक्त करे प्राप्ति कराइण आयो आहे, ॾाढी सहज तरीक़े सां आत्माउनि सां मिलण आयो आहे, आत्माउनि खे प्राप्ति कराइण आयो आहे। हर 5000 साल में हिकु बार आत्माउनि सां ईअं ई परमात्मा अची करे मिली करे आत्माउनि खे प्राप्ति कराईंदो आहे। बाबा चए थो तव्हां बि परम धाम में रहण वारी आहियो, लेकिन तव्हां स्वयं खे भुलिजी आहियो। हाणे देही स्वयं खे आत्मा सम्झी करे सभिनि सां संबंध निभायो। कंहिंसां बि ॻाल्हायो था, कंहिंसां बि असां कुझु बि सोचूं था त आत्मा सम्झी करे सोचूं कि मां आत्मा थी सोचां, मां आत्मा थी ॾिसां, मां आत्मा थी ॻाल्हायां, मां आत्मा हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। जॾहिं आत्मा जो पाठ पक्को थी वेंदो, मां आत्मा हिन शरीर खां न्यारी आहियां, त असांखे कंहिंसां लगाव न थींदो, कंहिंसां झुकाव न थींदो। ॾिसो छो जी दुनिया में माण्हुनि खे हिक ॿिए सां, हिक ॿिए जे शरीरनि सां, हिक ॿिए पंहिंजी चीज़ुनि सां, पंहिंजी जेका बि देह सां केॾो लगाव आहे। त हाणे लगाव सां मुक्त थियण लाइ असांखे हिन देही अभिमानी स्थिति जो अभ्यास करणो पवंदो। देही अभिमानी स्थिति में अभ्यास कंदासीं त असांजो लगाव कंहिंसां जुटी वेंदो, हुन परमात्मा सां। भले असां हिन देह में आहियूं, हिन शरीर में वेही करे सभिनि सां पाठ वॼायूं था, लेकिन हिन समय सभु संबंधनि में दुख छो आहे? असांखे एॾी चीजूं आहिनि, एॾो कुझु सभु कुझु आहे, लेकिन दुख न आहे, दुख नथो अटे। सभु कुझु हूंदे बि असां सुख नथा वठी सघूं सभिनि संबंधनि सां, चीजुनि सां, छो जी असांखे हिक ॿिए सां लगाव आहे, उहो बि विनाशी लगाव, शरीरनि सां लगाव आहे। असांखे चीजुनि सां लगाव आहे, चीज अॼु आहे कल्ह न आहे, सभु विनाशी चीजूं आहिनि न। देह बि विनाशी आहे, सभु जेकी वस्तु वैभव जेकी बि असां चीजूं यूज़ था करूं, इहे सभु विनाशी आहिनि। त विनाशी चीज सां अगरि असां लगाव रखंदासीं त हुन सां त दुखी थींदो न। चीजूं बि आहिनि त सही, पाण यूज़ था करूं था, लेकिन अॼु आहिनि कल्ह न आहिनि। देह बि ईअं ई आहे न, कंहिंजी देह अॼु आहे कल्ह न आहे। त हिन करे बाबा असांखे चए थो हाणे देही अभिमानी ठहो, स्वयं खे आत्मा सम्झो, ॿियनि सां बि आत्मिक संबंध में निभायो। इहा आत्मा मुंहिंजो भाई, असांखे बुद्धि में यादि रखणो आहे। शरीर सां त असां हुननि खे हुन फलाणे संबंध सां ई ॾिसूं, ॻाल्हायूं था, लेकिन अंदरि असांखे छा यादि हुजे, इहा आत्मा मुंहिंजो भाउ आहे, असां ॿिन्हिनि जो पीउ परमात्मा आहे। हिन आत्मा खे इहो दुख आहे, हिन आत्मा खे इहा परेशानी आहे। त मां जॾहिं परमात्मा खे पहचाना थी त मुंहिंजो छा फर्ज़ु आहे, हिन आत्मा जी ॻाल्हि बि परमात्मा खे ॿुधाए करे हिन जा दुख दूर करण, हिन जी परेशानी दूर करण। कंहिंखे बि न चओ तूं त आई आहीं, तूं त आई आहीं। हाणे समय न आहे, हाणे समय आहे जेतिरो असां सभिनि खे सुख शांती ख़ुशी ॾियूं, छो जो सभिनि में कोई न कोई कमी आहे ई सही। असां हुनखे ॿुधाए करे ॿियो हुनखे छो दुख ॾियूं? पहिरियों त दुनिया में वैसे ई दुख आहे, सभी मनुष्य वैसे ई दुख आहिनि। ॿियो असां घड़ी घड़ी हुननि खे इहे था चऊं तूं त आई, तूं त सभिनि सां ईअं ई कंदो आहे या कंदी आहे, तोखां त कुझु पुॼे ई नथो। इहे जेकी बि असां ॻाल्हियूं चऊं था न, हिन सां हुननि जो दुख ॿियो थो वधे। लेकिन हाणे समय कहिड़ो थो हले, सभिनि खे सुख शांती ऐं ख़ुशियूं ॾियण जो समय थो हले। हुनजे लाइ पहिरियों असांखे स्वयं खे हुन सुखनि जे सागर, ख़ुशियुनि जे सागर परमात्मा खे यादि करे स्वयं में छा सुख ख़ुशियूं शांती अनुभव करणी आहे, त असां ॿियनि खे बि ॾेई सघंदासीं। जेसिताईं असां में न हूंदो त ॿियनि खे कीअं ॾेई सघंदासीं? त स्वयं में भरण लाइ घड़ी घड़ी हुन परमात्मा खे यादि करो, त असांजी आत्मा बि सर्व सुख शांती ऐं ख़ुशियुनि सां भरपूर थी वेंदी। ऐं असांजे मन में उहो ई सुख शांती ऐं ख़ुशियुनि जी ॻाल्हियूं हूंदियूं त असां जेको बि ईंदो हुनखे छा ॾींदासीं? सुख ॾींदासीं, शांती ॾींदासीं, ख़ुशियूं ॾींदासीं। बाबा चईंदा जेतिरो ख़ुशियूं बांटे सघंदा आहियो बांटे, ख़ुदि बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि ॾियो। छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे आज्ञाकारी थई बाप जी मदद व दुआनि जो अनुभव करण वारा सफलता मूर्त ठहो। परमात्मा जी सभिनि खां पहिरियों आज्ञा असां ॿारनि जे लाइ छा आहे कि हाणे स्वयं खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। हिकु बाप में ही सॼो संसार अनुभव करो। बाबा सां सर्व परमात्मा बाप सां सर्व संबंध निभायो त हाणे जॾहिं असां सर्व संबंध हुन सां निभाईंदासीं त हिकु मत उन जी ही मत ते हलंदासीं। कहिड़े न कहिड़े जेको संबंध असांखे सुठो लॻंदो आहे उहो संबंध यादि करे हुन जी मत ते हलंदासीं। हुन हिकु बल उहो ई मुंहिंजो सहारो आहे। हिकु बल हिकु भरोसे त हर कार्य में पहिरियों मूंखे मुंहिंजो परमात्मा संबंधी यादि अचे कहिड़े बि संबंध सां। पोइ परमात्मा जी यादि में तव्हां जो बि देहदारियुनि सां कम था करो उन्हनि सां करो, लेकिन पहिरियों मूंखे पंहिंजो पीउ यादि अचिणो खपे। आत्मा जो पीउ केरु? परमात्मा। शरीर जो पीउ बि शरीर जा माउ पीउ बि पोइ यादि अचनि। पहिरियों आत्मा खे पंहिंजो पीउ यादि अचिणो खपे। तॾहिं ई असां परमात्मा जी मदद खे अनुभव करे सघंदासीं। परमात्मा जी दुआयूं असां आत्माउनि खे मिली सघंदियूं आहिनि ऐं असां पंहिंजे जीवन में सदा ई सफल रहंदासीं। स्लोगन आहे पंहिंजी हिन नए जीवन जी स्मृति में रहो। पहिरियों त असांखे भॻवान जी पहचान न हुई न, हाणे परमात्मा असांखे पहचान ॾिनी अथई कि मां भॻवान ईश्वर अल्लाह जेके तव्हां यादि था करो मां तव्हां आत्माउनि जो पीउ निराकार ज्योतिर्बिंदु। त हाणे असांखे पंहिंजी आत्मा जो असली माउ पीउ मिली वियो। त हाणे असांजो नयो जन्म थी वियो। सदा पंहिंजे हिन नए जन्म जी स्मृति में रहो त पुराणी जेका बि सुभाउ संस्कार आहिनि जेकी बि पुराणी ॻाल्हियूं आहिनि उहे आपे ई भुलिजी वेंदियूं न। भई हाणे मुंहिंजो नयो जन्म थियो आहे, मुंहिंजा नया माउ पीउ आहिनि त मूंखे उन्हनि जी मत ते उन्हनि जे ई चइण ते हलणो आहे। त पुराणो सभु कुझु आपे ई भुलिजी वेंदासीं। अच्छा।